प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। आस्तर आस्तर 3 ऐं 4 बाब। आस्तर पंहिंजी जान ख़तरे में विझे थी। हामान रुगो हिकु मतलब परस माण्हू ना हो, पर वो तमाम घणो मगरूर बि हो। अज़ीम फारसी बादशाह अकफीरियस सुखेस मुल्क जो बे दर्जे जो सब खां वधीक इख्तियार वारो माण्हू मुक़रर कयो। हर को हुन आॾो झुकींदो हो ऐं इज़त कंदो हो, पर मर्द की जेको राणी आस्तर जो माटेलो पीउ हो ईअं ना कंदो हो। हुन कॾहिं बि खेसि सिजदो ना कयो हो। हामान कावड़ में भरिजी वियो। तूं मुंहिंजो हुकम मञण खां इनकार करे रहियो आहीं। तूं मूंखे सजदो छो नथो करीं? छो त मां यहूदी आहियां ऐं मां रुगो ख़ुदा खे ई सिजदो करियां थो। तूं इन लाइ पछताईंदे। हामान खे तमाम घणी बेइज्जती महसूस थी हुई ऐं हुन जे दिल में हिकु शैतानी मंसूबो पैदा थियो। मां उनखे क़त्ल करे छॾींदुसि ऐं रुगो उन्हनि खे न, पर उन्हनि सभिनी यहूदियुनि खे जेके फारस जे 127 सूबनि में रहनि था, मां उन्हनि खे मिटाए छॾींदुसि। हामान यहूदियुनि बाबति बादशाह सां ख़राब ॻाल्हि कई ऐं हुन जा कूड़ बादशाह खे शैतानी मंसूबनि लाइ राज़ी करे वरितो। हाणे हू जेको चाहे सो करे सघे थो। हामान पंहिंजनि तेज़ तरीन घोड़नि ते पंहिंजनि पैग़ाम रसाईंदड़नि खे मोकिलियो। इहे पाण सां गॾु मोहर वारा खत खणे हर शहर में पहुता। हर तरफ़ संदसि खौफनाक हुकुम जारी थी वियो। बादशाह सलामत जे हुकुम मूजिब दिसंबर जी 13 तारीख़ ते हर यहूदी मर्द ऐं औरत ऐं ॿार खे क़त्ल कयो वञे। कंहिंखे बि ज़िंदा न छॾियो वञे। हर कंहिंखे ख़त्म कयो वञे ऐं उन्हनि जी हर शइ खे बि। हुन हुकम तमामु घणो खौफ ऐं हिरास पैदा कयो। यहूदियुनि मातम वारा कपड़ा पहिरे वरिता। इहे रोया ऐं ख़ुदा खे पुकारियो। मर्द की जल्दी महल में अर्ज़ मोकिली, छो त हाणे रुगो हिकु ई माण्हू आहे जेको हुनजी मदद करे सघे थी। हुनजे माटे धीउ राणी आस्तर। आस्तर, तोखे बादशाह वटि वञणु घुर्जे। इनखे अर्ज़ कर त हू असांखे ज़िंदा रहण ॾे। मां इहे नथी करे सघां। कंहिंखे बि इजाज़त न आहे त हू बादशाह वटि वञे जेसीं ताईं इहो पाण न छॾे। जेकॾहिं पोइ बि मां वियसि त मां मरी सघां थी। तूं ख़ामोश न रह। शायदि इहो ई सबबु हुजे जो तूं हाणे राणी आहीं ऐं असांखे बचाए सघीं। मुंहिंजे लाइ दुआ करियो। मां बादशाह वटि वेंदसि। जेकॾहिं मूंखे मरणो पियो त मां मरींदसि। बिल्कुल आस्तर वांगुर यसु पाण खे पेश कयो। हू तैयार हो त मरी वञे त जीअं असीं बची सघूं ऐं हमेशा जी ज़िंदगी हासिल करे सघूं। आस्तर पंहिंजा सभ खां ख़ूबसूरत कपड़ा पाता। तेज़ी सां धड़कंदड़ दिल सां हू तख़्त वारे कमरे ताईं पहुती। बादशाह ॾिठो त हू अची रही आहे। छा हू खेसि अचण ॾींदो या इहो मां तव्हांखे ईंदड़ ड्रामे में ॿुधाईंदसि। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।